नाज़रीन, जमाल शाह भरसा मीर रुकन शाख जी पुछड़ी जा आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां ॾिसो अली गुल महर जी ही रिपोर्ट। मीर रुकन शाख जे पुछड़ी जे आबादगारनि पारां पाणी जे खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। वधीक आबादगारनि खां पुछंदासीं हिननि जो छा चवणु। कारणो आहे 5 महीनो हले पियो। 5 महीने जी तक़रीबन 8-9 तारीख़ आहे। अर्दादा सां माल जो गाह जो विरेज कोन कराए सघायूं। असांजो आला अमलदारनि खां अपील आहे या घुर आहे एरिशन अमलो मुकम्मल नाहिल थी चुको आहे। जेको पर साल जेको पाणी हो उन जे बराबरि ज़रो बि न बचियो आहे। शाखा जेका 59 RD आहे जंहिंखे पाणी ॾियण लाइ हिननि इनकार करे छॾियो आहे। जेको मथे SDO साहब, इंजीनियर साहब, AC साहब सभिनि खे असां हली हली थकिजी पिया आहियूं। हू हुन ते हणे, हू हुन ते हणे। हिते जेके बि राशी अमलदारनि मथे पैसनि ते पाणी विकिणनि था, हिते पाणी कोन थो ॾियनि ऐं शाख जी पुछड़ी मथे आहे त मुंड हेठां। ही कहिड़ी शाख ठाही अथनि? असां वटि त पाणी जो चुको बि न आहे। तव्हां शाख जी हालत ॾिसो त शाख में पाणी कोन्हे। असांजो ॾोह कहिड़ो? असांजो ॾोह इहो ई आहे। 50 सालनि खां माना गुज़री चुका आहिनि। असां पीपल्स पार्टी खे वोट ॾियणु असांजो ॾोह इहो ई आहे। मीडिया वारनि जी महिरबानी जो असां वटि अचनि था। बाक़ी असां वटि साईं गुलाम मुस्तफ़ा शाह आहे, सॼी उमिरि असां वटि खटियो अथसि। असां कॾहिं वरी हुनखे तक में न ॾिठो आहे। जेको हितां तक़रीबन क़ौमी असेंबली जी सीट ते वेहे थो। अॼु ताईं हुन पुछो न आहे त भाउ हेॾां बि के माण्हू वेठा आहिनि या न आहिनि। वोटनि वारे टाइम ते हुनजा भाइट अची था वञनि, दोस्त बि अची था वञनि, सभु अची था वञनि। वारो कयो असांखे वोट ॾियो। बादशाह अॼु ताईं असां अखियूं कोन ॾिठो आहे त को हिन तक में को हू सीट खटे वेंदो आहे। बाक़ी असां साईं बादशाह खे अपील था कयूं, साईं मुराद अली शाह खे त असां सां तदारुक कयो वञे। हिन पुछड़ी में मुसलसल पाणी कोन्हे को ऐं असां एहतजाज कंदा रहंदा आहियूं। असां एहतजाज कंदा रहियूं। मीडिया वारनि जी असां ते एतिरी महिरबानी जो वीचारा हर वक़्तु असां सां गॾु बीठा हूंदा आहिनि, पर को बि अमलो असां वटि हिते मौजूदु न आहे। मुसलसल को बि अमलो। हींअर खाटी हुई तक़रीबन अधु मां करे ऐं भॼी विया। हिते पुछड़ी वारा 6-7 वाट रहिया पिया आहिनि। कंहिं में पाणी जो ढुक न आहे। सभु गॾु बीठा आहियूं, तरे में अंदरि बीठा आहियूं ऐं मुंड में वहे पियो। वाटर खुलिया पिया आहिनि, पाणी जाम लॻो पियो आहे। 100 एकड़ कम त केला बाग हर शइ आहे। हिते असां वटि का शइ कान्हे। असां सां ज़ुल्म आहे। असांजे पुछड़ी में पाणी छॾियो वञे त जीअं असांजो फसल आबाद थी वञे। कैमरामैन एहसान जमाल सां गॾु अली गुल महर, मेहरान TV न्यूज़, जमाल।